ओम शांति। हाणे 2 मिंट बाबा की याद था करो। पंहिंजी पाण खे आत्मा समझो। मां आत्मा निराकार बाप की संतान। हाणे मां आत्मा परमात्मा के निराकार रूप में याद थी करा। ऐं बाबा जेका मां वाक्य चया थी उहो मां ॿुधां थी हिन कननि सां। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे, बाप हाणे ॿारनि खे ज्ञान ॾियण आयो आहे। कहिड़ो ज्ञान? कि तव्हां केरु आहियो। स्वयं जी पहचान ॾियण निराकार परमात्मा ब्रह्मा जे तन में आयो आहे। छो जे मनुष्य आत्मा खुद खे न पहचानदी आहे न। मनुष्य आत्मा खुद खे छा सम्झी वेठी आहे? शरीर आहे। लेकिन मां केरु आहियां? शरीर खे हलाइण वारी आत्मा आहे। मां आत्मा हिन शरीर सां हर कार्य करां थी न। शरीर त विनाशी आहे। अविनाशी चीज कहिड़ी आहे? आत्मा। आत्मा ही तो सब कुछ करे थी न। जेस ताईं आत्मा शरीर में आ तेस ताईं शरीर के चईंदा आहियूं भई ये जिंदो आ, मनुष्य ये जिंदो आ। और जेस समय आत्मा निकरी वई तो चईंदा आहियूं ये मुर्दो आ, मरी वियो। त केरु हली वई? आत्मा। त बाबा कहिड़ो ज्ञान ॾियण आयो आहे? तव्हां आत्मा आहियो। आत्मा इनखे शक्ति ॾियण वारो केरु? आत्मा इन जो पीउ केरु? परमात्मा। मुख्य आत्मा परमात्मा जी ॻाल्हि ज़रूर पाण खे सम्झणी खपे ऐं ॿियनि खे बि सम्झाइण कि जीअं असां पंहिंजे शरीर खे शक्ति ॾियण लाइ, ताक़त ॾियण लाइ रोटी खाऊं था, उहो ई आत्मा खे शक्ति कीअं मिलंदी आहे? हुन निराकार खे निराकार रूप में यादि कयो त आत्मा खे शक्ति बि मिलंदी आहे, आत्मा जो गुण बि वधंदा आहिनि ऐं आत्मा जी सम्झ बि वधंदी आहे। पाण चईंदा आहियूं न, तोखे सम्झ कोन थी छा इहो कमु कीअं कबो आहे। जेको बि अगरि कोई ग़लति कंदो आहे त पाण चईंदा आहियूं तोखे सम्झ कोन थी छा? कंहिंखे सम्झ कोन्हे? आत्मा खे। शरीर त जड़ आहे न। शरीर त जीअं हिकु मशीन थी वई। त बाबा चए थो कि हाणे मां तव्हांजे लाइ इहो ऊच ते ऊच ज्ञान तव्हांखे ॿुधाइण आहियां। छो जी हाणे जेको युग अचण वारो हुन में सभु आत्म अभिमानी हूंदा। हुते देह जे भान सां कर्म कंदा आहियूं, देह हूंदी आहे, लेकिन हुते सभिनि खे इहा सम्झ हूंदी कि मां आत्मा थी करां। त उहो सम्झ हाणे खां ई असांखे सम्झणी आहे न। हाणे खां ई उहा आदत अभ्यास विझणो आहे। कर्म कंदे असांखे यादि रहे कि मां आत्मा थी करां। तॾहिं त हुते वञी करे असां नेचुरल रूप में उन रीति सां कमु कंदासीं न। छो जी हुते त देह अभिमान वारो कमु हूंदो ई न आहे। हुते देह सां सिर्फ़ु कर्म कंदा आहियूं, लेकिन करण करावनार आत्मा हूंदी आहे। हिते बि आहे आत्मा, लेकिन हिते देह जे अभिमान जे वश थी करे कर्म करो। हुते आत्म अभिमानी थी करे असां कमु कंदा आहियूं। हुते आत्मा जी गुण संस्कारनि, जेका आत्मा जा असली गुण संस्कार आहिनि न, आत्मा जी असली शक्तियूं, उन अनुसार उते मनुष्य आत्मा कर्म कंदो आहे। हिते देह अहंकार, काम क्रोध लोभ मोह अहंकार जे वश थी करे मनुष्य कर्म थो करे। त हाणे हुन युग में वञिणो आहे त हाणे खां ई आत्म अभिमानीअ जो अभ्यास करणो पवंदो। हाणे खां ई आत्मा में जो सुठी शक्तियूं गुण आहिनि उन रीति उन सां असांखे हर कर्म करणो। त हाणे छा था करूं असां? बाबा जेको पढ़ाई थो पढ़ाए उनखे सॼो ॾींहुं अभ्यास था करूं। छो जी परमात्मा पढ़ाई पढ़ाए थो, ज्ञान ॾे थो। इन जी प्रारब्ध असां सत्य त्रेता में भुगत पाईंदासीं। अर्थात जीअं कोई स्कूल में पढ़ाई कंदो आहे, पोइ पढ़ाई कंदो तॾहिं त अॻियां वञी सुठी नौकरी धंधो कंदो न। पढ़ाई त सिर्फ़ु सम्झ वधाइण लाइ कबी आहे। उहो ई बाबा बि हाणे असांखे ज्ञान ऐं पढ़ाई छो थो पढ़ाए? ताकी असांजी सम्झ वधे, ओड़ा संस्कार असांजा ठहनि, ओड़ियूं आदतियूं असांजी ठहनि। पोइ सत्य त्रेता में असां उन रीति ई नेचुरल कर्म कंदासीं। हुते कोई इहा पढ़ाई जीअं बाबा हाणे पढ़ाए तो हुते न पढ़ंदासीं। हुते त सिर्फ़ु उतां जी भाषा छा हूंदी उहो पढ़ंदासीं। त बाबा चए थो हर 5000 साल में हिकु बार मां आत्माउनि खे इहा पढ़ाई पढ़ाइण ईंदो आहे।
ये नई ॻाल्हि कोन्हे। हाणे सूर्यवंशी चंद्रवंशी घराने जी स्थापना थी थिए, त जंहिं घराने में आत्मा वञण वारी आहे इहो शूद्र घरानो आहे। हिते जेका परिवार आदि आहिनि उनखे चइबो आहे शूद्र घरानो। सतयुग में हूंदो आहे सूर्यवंशी घरानो, त्रेता में चंद्रवंशी घरानो, पोइ द्वापर में वैश्य, कलयुग में शूद्र। इहा अलॻि अलॻि घराना बदलता आहिनि। त हाणे शूद्र घराने में त असांजी सभु आदतियूं संस्कार बिगड़ी विया आहिनि न। हाणे असांखे कल्ह सूर्यवंशी घराने में वञिणो आहे, त हुनजे लाइ शिक्षायूं त हाणे ई धारण करणियूं पयूं। बाबा चए थो भले हिन दुनिया जी कोई पढ़ाई न पढ़ियल आहे ॿियो ई सुठो आहे, छो जी हिते त हिकदमि नई पढ़ाई पढ़णी पवंदी आहे न। त हिते त हिकदमि आत्मिक ज्ञान हूंदो आहे। आत्मा कीअं कर्म कंदी आहे, कीअं हुनजो सुठा सुठा संस्कार धारण कर, उनजी शिक्षा मिलंदी आहे। त ॿाहिरां जी पढ़ाई जो हिते कोई कमु न आहे। हा, बाक़ी हिंदी भाषा, अंग्रेजी भाषा, अहिड़ी भाषा अचणी खपे ताकी असां ज्ञान ॿुधूं त सम्झूं ऐं ॿियनि खे बि ॿुधायूं। छो जी इहो ज्ञान कीअं आत्माउनि खे परमात्मा थो ॾे। सभी मनुष्य आत्मा शरीरनि में आत्मायूं आहिनि, हिन जो मतिलबु बाबा सभिनि आत्माउनि खे ज्ञान थो ॾे। असां जेको ॿुधूं था, असां आत्माउनि खे जेको सुठो लॻे थो, परिवर्तन अचे थो, आत्मा में शक्ति वधे थी, दुख दूर थियनि था, मन खे शांति मिले थी, त असांजो फर्ज़ु आहे असां ॿियनि खे बि ॿुधायूं। बाबा चए थो कम से कम एतिरो त ॿुधायोसीं कि आत्मा जो परमात्मा बाप आहे, उनखे यादि करण सां आत्मा स्वर्गवासी थींदी आहे। दुनिया में त चईंदा त आहियूं स्वर्गवासी थी वियो, लेकिन जेसि ताईं आत्मा परमात्मा खे यादि न कंदी तेसि ताईं स्वर्गवासी न थी सघंदा आहिनि। छो जी दैत्य, असुर, कामी, क्रोधी, लोभी, मोही, अहंकारी, ये ॿई युग मिली कीअं सघंदा आहिनि। बाबा चए थो कलयुग में असुर हूंदा आहिनि, सतयुग में देवता हूंदो आहे। हिकदमि राति ऐं ॾींहुं आहे, राति ॾींहुं कॾहिं मिली सघंदो आहे? न मिली सघंदो आहे न। ईअं ई बाबा चए थो कलयुग में असुरी मनुष्य हूंदा आहिनि, सतयुग में देवता। असुर ऐं देवताउनि जी लड़ाई त थी न सघंदी आहे, कॾहिं बि असुर देवता सां न मिली सघंदो। असुर देवताउनि में फ़र्क़ु छा हूंदा? हूंदा त हुनजा बि ॿ हथ, ॿ पेर, ॿ अखियूं, ॿ कन हूंदा, लेकिन देवताउनि में आसुरी स्वभाव संस्कार न हूंदो आहे, दैवी स्वभाव संस्कार हूंदो आहे। ऐं असुर अर्थात आसुरी स्वभाव संस्कार, कामी, क्रोधी, लोभी, मोही, अहंकारी, रोइण, चिल्लाइण, रुसण, ईर्ष्या करण, जलण, ये सभु असुरी स्वभाव संस्कार वारी आत्माउनि खे असां असुर चईंदा आहियूं। ऐं इन ई दुनिया में, असुरनि जी दुनिया में अगरि कहिड़ी आत्मा जो स्वभाव संस्कार सुठा हूंदा त असां चईंदा न हिन जा देवता आहिनि, जीअं स्वभाव संस्कार अथसि, त जीअं देवता आहे। लेकिन देवता न चइणो खपे, देवता आहिनि जहिड़ा संस्कार अथसि, स्वभाव अथसि। लेकिन त बि देवताउनि जे जहिड़ो ठहिण जे लाइ शरीर बि पावन खपे, त आत्मा में सर्वगुण, 16 कलाएं, संपूर्ण निर्विकारी, अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम थियणो, तॾहिं देवता ठहींदा आहिनि। त देवता आहिनि ऐं असुरनि में फ़र्क़ु छा आहे? जंहिं आत्मा में आसुरी स्वभाव संस्कार हूंदा हुन में दैवी स्वभाव संस्कार थोरी थी सघंदा आहिनि। जॾहिं उहो पंहिंजे पाण खे परिवर्तन करे, ॿई स्वभाव संस्कार हिकु साथ न थी सघंदा आहिनि। त हिन दुनिया में कॾहिं असुर ऐं देवता गॾु न रही सघंदा आहिनि। अगरि हिन दुनिया में असुर ऐं देवता हुजनि हा त देवी देवता ऐं असुर लड़ाई करनि। देवी देवताउनि जी त असां महिमा था करूं कि उहो डबल अहिंसक आहिनि, मर्यादा पुरुषोत्तम आहिनि। जॾहिं आहिनि ई डबल अहिंसक, न काम कटारी हलाईंदा आहिनि, न बाहुबल जी लड़ाई लड़ंदा आहिनि, त उहो असुरनि सां विड़ंदा कीअं? पाण ई त महिमा ॻाईंदा आहिनि कि तव्हां डबल अहिंसक आहियो। त हिन जो मतिलबु हू कंहिंसां हिंसा न कंदा आहिनि न, कंहिंखे बि बुरो भलो न चईंदा आहिनि, कंहिंखे बि शस्त्रनि सां मारदा न आहिनि। त देवी देवता जॾहिं सतयुग में हूंदा आहिनि त उहो कंहिंसां बि लड़ाई न कंदा आहिनि। लेकिन उहा ई देव आत्मा जॾहिं कलयुग में हूंदी आहे न, त कलयुग में हुनजा आसुरी स्वभाव संस्कार हूंदा अथव।
त आसुरी स्वभाव संस्कारनि खे ख़तम करे दैवी स्वभाव संस्कार जॾहिं आत्मा धारण करणु चाहींदी आहे त हिन संस्कारनि जे विच में युद्ध थींदी आहे। जेका हाणे बाबा असांखे चए थो न देवी देवता आहिनि जहिड़ा संस्कार स्वभाव धारण करो। असां अंदरि चाहूं था कि बाबा जेको चए थो असां करूं, सभिनि खे आत्मा ॾिसूं, सभिनि जे लाइ सुठो सोचूं, त बि जेका असांजा पुराणा संस्कार आहिनि न हिक ॿिए जे लाइ कुझु न कुझु ग़लति सोचण जो या अहिड़ी दृष्टि सां ॾिसण जो, उहो कॾहिं न कॾहिं वापसि ॿाहिरि अची वेंदी आहे। त असां वरी हुनखे ठीकु कंदा आहियूं, वरी ईंदी आहे त वरी ठीकु कंदा आहियूं। त इहा जेकी ईंदी आहे ऐं ठीकु कंदा आहियूं, असां पंहिंजा दैवी दृष्टि कंदा आहियूं, त इन में जेकी युद्ध थींदी आहे न, जेको बि असां महिनत था करूं, इन युद्ध खे भक्ति मार्ग में स्थूल युद्ध ॾेखारींदो। असल में असां दैवी संस्कार धारण करूं था, त आसुरी संस्कारनि खे छॾण जे समय जॾहिं अंदरि ई अंदरि युद्ध थींदी आहे त उनखे माण्हुनि छा चई छॾियो अथनि, देवता ऐं असुरनि जी युद्ध थी। परंतु देवता ऐं असुरनि जी कॾहिं युद्ध न थींदी आहे। दैवी स्वभाव संस्कार धारण करण में आत्मा खे थोरी सी युद्ध करणी पवंदी आहे। अंदरि ख़ुदि खे सम्झाइणो, जीअं ॿार खे न सम्झाईंदा आहिनि कि तोखे मना करे न ईअं न कर, उहो ई पाण खे बि पंहिंजे मन खे घड़ी घड़ी ईअं सम्झाइणो पवंदो आहे, घड़ी घड़ी हुनखे अटेंशन ॾियणो पवंदो आहे। पाण जेको मुख सां ॻाल्हायूं था, पंहिंजे मुख खे बि अटेंशन ॾियणो आहे। अखियूं अगरि हेॾी होॾी ॾिसनि थियूं त अखियुनि खे बि असांखे अटेंशन ॾियणो आहे, हुनखे घड़ी घड़ी सावधान करिणो आहे कि तोखे मना कयो न हेॾे होॾे न ॾिस फालतू चीजूं, त न ॾिस। ईअं ई पाण खे पंहिंजे अंदरि पाण सां ई ॻाल्हाइणो आहे, अंदरि ई अंदरि, मुंहं सां न ॻाल्हाइणो आहे, अंदरि ई अंदरि ॻाल्हाइणो आहे कि ताकी असांजो सोचणु ॻाल्हाइणु ऐं जेको बि असां कर्म करूं था उहो दैवी थी वञे। त बाबा चए थो हिन करे ख़ुदि खे ख़ुदि ई पढ़ाइणो आहे। कंहिंखे पढ़ाइणो आहे? आत्मा खे, पंहिंजे मन बुद्धि खे ऐं संस्कारनि खे, कर्मेंद्रियनि खे पढ़ाइणो आहे। ये अंदरि ई अंदरि जॾहिं आत्मा ई अभ्यास कंदी तॾहिं। अञा ताईं त माण्हू अंदरि ई अंदरि कहिड़े न कहिड़े जाप जो, शब्दनि जो जाप कंदा हुया। भई चईंदा हुया कि अगरि क्रोध अचे त हिन शब्द खे अंदरि ई अंदरि जपंदा रहो त क्रोध न ईंदो। लेकिन उहो शब्द जपणु बंदि कयो, वापसि खां क्रोध अची वियो। त बाबा चए थो अंदरि ई अंदरि मूंखे यादि करे उन शक्ति सां पंहिंजे पाण खे सम्झायो। जेको मां ज्ञान ॾियां थो न, इहे ज्ञान सम्झी करे पहिरियों पंहिंजे पाण खे सम्झायो कि मां हिन जे मथां क्रोध थी करां त हिन सां कुझु फ़ाइदो थिए थो छा? भई इहो त न त सुधरे थो, ॿियो ई मुंहिंजो बि शक्ति ख़तम थी थिए, शरीर ते बि इफेक्ट थो थिए। त मां कहिड़ो छो न मां शांति सां वेही करे, शांति सां सुठी ॻाल्हियूं हिन जे लाइ सोचे करे, शांति सां हिन सां व्यवहार करे हिनखे ठीकु करां। क्रोध करण सां छा थींदो? त ईअं ई जॾहिं पाण पंहिंजे पाण खे अंदरि सम्झाईंदा आहियूं, परमात्मा खे यादि कंदा आहियूं, त अंदरि आत्मा में शक्ति ईंदी आहे, जंहिंसां असांजो क्रोध जो संस्कार, लोभ मोह अहंकार, जेका बि आसुरी स्वभाव संस्कार आहिनि उहे ख़तमु थींदा वेंदा आहिनि। त हाणे कोई शब्द न जपणो आहे असांखे कि मां क्रोध नथी करां या कहिड़ो बि शब्द, लेकिन अंदरि ई अंदरि छा करिणो आहे? आत्मा खे स्वयं सां ॻाल्हाइणो आहे, परमात्मा सां ॻाल्हाइणो आहे। पंहिंजे में जेकी बि कमी कमज़ोरी आहिनि उहो सभु कुझु परमात्मा खे चई, परमात्मा खां शक्तियूं सम्झ वठी करे पंहिंजे पाण खे सुधारणो। इन रीति पाण खे पंहिंजो क्रोध, सभु बुराइयूं कंट्रोल करणियूं। बाक़ी कोई न कोई शब्द जपण सां छा फ़ाइदो थींदो? न त हुन शब्द जो अर्थ पतो आहे असांखे। कम से कम हिकु बार कंहिंखे सम्झाईंदासीं आत्मा खे कि हिन करण सां इहो थींदी, त उहो अॻियां खां सावधान त रहंदी कि मां क्रोध न करां, न त मूंखे कोई न कोई तकलीफ़ थींदी या साम्हूं वारो बि नथो सुधरे। तंहिंखां सुठो मतिलबु आहे ॿी तरीक़े सां हुनखे सम्झाइणु। हाणे बाबा चए थो अंतर्मुखी ठहो। अंतर्मुखी असां पंहिंजे पाण खे सुधारण जी अंदरि ई अंदरि अभ्यास करो, परमात्मा सां ॻाल्हायो, परमात्मा खां शक्ति वठो, स्वयं सां ॻाल्हायो कि मूं में छा छा बुराई आहे। स्वयं खे परिवर्तन करण लाइ अंतर्मुखी ठहो।
ॿाहिरि तव्हां केॾा त्रिसठ जन्मनि खां ॿाहिरि मुखी ठहिया आहियो। ॿाहिरि मुखी अर्थात इहो ईअं थो करे, ईअं थो करे, तूं ईअं छो थो करे, वरी फ़ोननि ते वरी कोई अचे त हिक ॿिए सां ई असां ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं, हिक ॿिए खे चईंदा रहंदा आहियूं। लेकिन हाणे असांखे छा करिणो आहे, अंतर्मुखी ठहिणो। स्वयं खे आत्मनिश्चय करे मुंहिंजी आत्मा में छा छा बुराई आहे, मुंहिंजी आत्मा में छा छा कोई कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि सां मां दुखी थींदी आहियां, कहिड़ी पुराणियूं ॻाल्हियूं अञा थी मां सोचां थी, आत्मा में कहिड़ा कहिड़ा विकार आहिनि, कहिड़ा कहिड़ा आसुरी स्वभाव संस्कार आहिनि, पोइ उहो सभु परमात्मा खे ॿुधायो। हुन खां शक्ति वठो, सम्झ वठो कि मूंखे घड़ी घड़ी ये ॻाल्हि परेशान थी करे त मां छा करां। उहो तव्हांखे सम्झ ॾींदो, शक्ति ॾींदो। ईअं ईअं करे स्वयं खे परिवर्तन कयो। त बाबा चए थो ॾिसो, माण्हू भक्ति त कंदा आहिनि, लेकिन भक्ति करण सां छा मिलंदो आहे, थोरो समय जे लाइ सुख मिलंदो आहे, लेकिन आत्मा में परिवर्तन थोरी थींदो आहे। आत्मा जो स्वभाव संस्कार थोरी परिवर्तन थींदा आहिनि। भले कोई स्कूल आदि बि पढ़े थो, स्कूल में त किताबनि जी शिक्षायूं, दुनियादारी जी शिक्षायूं, कोई बि डिग्री प्राप्त करण जी शिक्षायूं, नौकरी धंधो करण जी शिक्षायूं, लेकिन आत्मा जो जेको स्वभाव संस्कार आहे, आत्मा में जेकी बुराइयूं आहिनि, उन जी शिक्षा असांखे कहिड़े बि स्कूल में न मिलंदी आहे। बसि शिक्षा ॾेई सघंदा आहिनि, लेकिन शक्ति न ॾेई सघंदा आहिनि कि हा तव्हां परमात्मा जी शक्ति सां पंहिंजे हिन स्वभाव संस्कार खे, हिन आदत खे सदा जे लाइ ख़तमु करे सघंदा आहियो। त शक्ति कंहिंखां मिलंदी आहे? परमात्मा। कोई बि देहधारी तव्हांखे ज्ञान ॾेई छॾंदो, भले चलो तव्हां चओ कि सभिनि हंधि ईअं चईंदा आहिनि, ईअं ई सम्झाईंदा आहिनि, लेकिन सभिनि हंधि तव्हांखे कोई आत्मा खे शक्ति न ॾेई सघंदो आहे। छो जी आत्मा खे शक्ति ॾियण वारो परमात्मा उहो हिकु ई आहे। बसि पाण हुनखे अलॻि अलॻि रूप सां, अलॻि अलॻि तरीक़े सां चऊं था, हा इहो बि भॻवानु आहे, इहो बि भॻवानु आहे, इहो बि भॻवानु आहे, लेकिन न, आत्मा खे शक्ति ॾियण वारो उहो परमात्मा हिकु ई आहे। हुनजो कोई शारीरिक रूप कोन्हे, उहो निराकार आहे। ऐं निराकार रूप में ई हुनखे यादि कंदासीं तॾहिं पाण खे शक्ति मिलंदी आहे। अगरि तव्हांखे सभिनि हंधि इहे ज्ञान थो ॿुधाए, लेकिन जेकी शक्ति असांखे मिली सघंदी आहे न, उहे निराकार खे यादि करण सां ई मिली सघंदी आहे। त हाणे बाबा असांखे चए थो पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे मूंखे यादि करो, ऐं पंहिंजे अंदरि जेकी बि बुराइयूं आहिनि, जेकी बि संस्कार आहिनि, उहे कॾहिं बदिलिजी सघंदा आहिनि जॾहिं असांखे महसूसु थिए कि हा बराबरि मूं में इहा ॻाल्हि आहे। जेसिताईं मूंखे महसूसु न थींदो न, तेसिताईं उहा बुरो स्वभाव संस्कार या वो जेकी बि ॻाल्हि आहे उहो मुंहुं मां निकिरी न सघंदी आहे। भले कोई मूंखे केतिरो बि सम्झाए, केतिरो बि चए कि तूं में ईअं थी, तूं हिन जे कारण माण्हू तोसां दूर थींदा थी, तोखे प्यारु न कंदा थी, या तोखे ईअं चईंदा थी, लेकिन जेसिताईं मां आत्मा हुनखे महसूसु न कंदमि कि हा बराबरि मूं में इहा ॻाल्हि आहे, तेसिताईं मुंहुं में उहो ॻाल्हि जी परिवर्तन ईंदी। त बाबा चए थो महसूसु त शक्ति बि खपे, उहो महसूसु करण जी शक्ति बि असांखे परमात्मा ॾींदो आहे। कंहिंखे बि तव्हांखे महसूसु कराइणो हुजे न कोई ॻाल्हि, त उनखे ईअं न चओ कि तूं में ईअं थी, ईअं थी, उनखे उनजे बारे में सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधायो कि ॾिस तूं कि इहो केॾो सुठो कमु कंदो आहे, इहो केॾो सुठो कमु कंदी आहे। त उनखे आप ई पंहिंजे अंदरि इहे कमियुनि जी अहसासु थींदो कि हा मूं में इहो सभु त सुठो आहे, लेकिन मूं में इहा बुराई आहे। त कंहिंखे बि कंहिंजे बि बुरे स्वभाव संस्कार जी महसूसु था कराइणी हुजे त उनखे ईअं न चओ कि तूं में इहा ख़राबी थी, तुंहिंजो इहो संस्कार सुठो न थी। उनखे पहिरियों छा ॿुधायो कि तूं में इहा सुठी ॻाल्हि थी, तूं हीअं सुठो ॻाल्हाईंदो आहे, तूं हीअं सुठो कर्म कंदो आहे, जेके बि सुठियूं ॻाल्हियूं हुन में आहिनि त सही, सभिनि में कोई न कोई सुठी ॻाल्हि त हूंदी आहे ई सही, लेकिन पाण मनुष्य आत्मा जी आदत थी वई आहे हाणे सदा ई कुझु न कुझु नुक्स ॾिसण जी। कुझु संस्कार स्वभाव में न बि हूंदा न, त हुननि जे शरीरनि में नुक्स कढंदा कि हिन जी अखियूं ईअं अथसि, हिन जो ईअं। हाणे हिन सभिनि खे छॾे असांखे सदा सभिनि जी अच्छाई ॾिसणी आहे। अच्छाई खे ई पाण वर्णन कंदासीं त आपे ई हुन मनुष्य आत्मा में जेकी बि
बुराई आहे या कोई बि अहिड़ी वहिड़ी ॻाल्हि आहे त उहो हुनखे महसूस थी वेंदी। त बाबा चए थो ईअं आत्मा ॾिसण जो अभ्यास पक्का करो त आप ही आत्मा खे बि महसूसता ईंदी आहे कि हा मूं में इहे परिवर्तन करणो। सुखदाता बाप जा ॿार आहियो न तव्हां, त असांखे बि सदा सभिनि खे लाइ सभिनि खे सुख ॾियणो खपे। जॾहिं असां भॻवान जी केॾी ऊची ऊची महिमा कंदा आहियूं कि तूं हीअं आहे हीअं आहे, ऐं हुते ई चईंदा आहिनि कि तूं माता पिता असां बालक तुंहिंजा। हाणे भॻवान जी एॾी ऊची महिमा ऐं पाण में केॾी बुराइयूं ऐं केॾा बुरा स्वभाव संस्कार आहिनि, कुझु न कुझु त हूंदो ई, बुरो बि हूंदो ई आहे। त उन समय पाण खे इहो अहसासु अचिणो खपे कि मां जे परमात्मा खे पंहिंजो माउ पीउ थी चवां, उहो मुंहिंजो माउ पीउ केॾो ऊचो आहे, सभिनि खे सुख ॾियण वारो, केॾो मिठो आहे, सभिनि जे लाइ सुठो करण वारो। त मूंखे बि पंहिंजे जीवन में अहिड़ो ठहिणो आहे। इहो असांखे अहसासु कॾहिं थींदो जॾहिं असां हुनखे पंहिंजो माउ पीउ सम्झंदासीं। अगरि मां सम्झां ई नथी हुनखे पंहिंजो माउ पीउ, अञा ताईं भॻवानु भॻत ऐं हिन जे रूप में मां हुनखे यादि थी करां, सोचां थी आहे जो आहे, चलो पंहिंजो छा, पाण त पंहिंजी रोटी पाणी खाऊं। लेकिन अगरि जॾहिं पाण इहे सोचंदासीं कि न मुंहिंजो उहो पीउ आहे, तॾहिं पाण उन जहिड़ो ठहिण जी महिनत कंदासीं। हाणे माण्हू भॻवान जहिड़ो ठहिण त मुश्किल आहे, लेकिन असां त चऊं था आत्मा सु परमात्मा आहे, मूं में बि परमात्मा आहे। जॾहिं मूं में बि परमात्मा आहे त मूं में बि परमात्मा जहिड़ा गुण शक्तियूं सम्झ हुजणी खपे न। या त ईअं न चओ कि मूं में परमात्मा आहे। अगरि तव्हां में परमात्मा अथव त परमात्मा जहिड़ा गुण शक्तियूं ज्ञान बि तव्हां में हुजणो खपे, ऐं उनखे धारण करण जे लाइ सिर्फ़ु पंहिंजे पाण खे आत्मा सम्झणो आहे ऐं मुंहिंजो बाप परमात्मा आहे। एतिरी स्मृति असांखे घड़ी घड़ी ईंदी त आप ई हुनजे सर्व शक्ति गुण सम्झ पाण में अची वेंदी। आहे ॾाढो आसान, सिर्फ़ु पाण खे स्मृति रखणी आहे, सम्झ रखणी आहे। त बाबा चए थो इहो जेको आत्मा सु परमात्मा चईंदा आहिनि कि असांजी आत्मा ई परमात्मा आहे, इहे कहिड़े रीति चईंदा आहिनि कि असांजी आत्मा में बि परमात्मा जहिड़ा गुण शक्तियूं सम्झ आहे। आत्मा त सभिनि जी अलॻि अलॻि आहे न, तव्हांजे शरीर में अलॻि आत्मा, मुंहिंजे शरीर में अलॻि आत्मा। असां चऊं कि तूं त बिल्कुलु हुन जहिड़ो आहे, छा चईंदा आहिनि, तूं हुन जहिड़ो आहे, तूं उहो थोरी आहे, ईअं थोरी चईंदा आहिनि। उन जहिड़ो अर्थात तुंहिंजा कर्म, तुंहिंजी ॿोल, तुंहिंजा संस्कार, स्वभाव, सोचण जहिड़ो हुन जहिड़ो थी। त असांखे बि छा चइणो खपे, आत्मा परमात्मा न आहे, आत्मा भी परमात्मा जहिड़ी ॾिखाए में ॾींदी आहे। आत्मा जा स्वभाव संस्कार गुण शक्तियूं बि परमात्मा जहिड़ा थी सघंदा आहिनि। पहिरियों हुया, हाणे कोन। अञा बि कई माण्हुनि जा सुठा स्वभाव संस्कार हूंदा आहिनि त चईंदा आहिनि न इहे त जीअं भॻवानु आहे। हाणे कहिड़े रीति भॻवानु आहे, इहे त जहिड़ो भॻवानु आहे, जीअं भॻवानु आहे, इहे थोरी चईंदा आहियूं कि इहो भॻवानु आहे। भॻवान जहिड़ो अर्थात भॻवान जहिड़ा संस्कार स्वभाव, हुन में थोरा सा भॻवान जहिड़ा स्वभाव संस्कार। लेकिन असां बाबा चए थो तव्हां हाणे हिन समय मूंखे यादि करे, मां जेको ज्ञान थो ॿुधायां, मां जेतिरी शक्ति गुण थो ॾियां, उहो सभु स्वयं में धारण करे तव्हां मूं जहिड़ा सर्वशक्तिवान ज्ञानवान गुणवान समझदार ठही सघंदा आहियो। लेकिन तव्हां भॻवान न ठही सघंदा आहियो, लेकिन मूं जहिड़ा तव्हां स्वभाव संस्कार धारण करे सघंदा आहियो, शक्तियूं गुण। त हाणे केॾो वॾो बाबा असांखे ऑफर थो करे न कि तव्हां मूं जहिड़ा ठही सघंदा आहियो। जेकी तव्हांजी आश अथव न कि आत्मा सु परमात्मा, आत्मा सु परमात्मा त न थी सघंदी, लेकिन आत्मा में मूं जहिड़ा स्वभाव संस्कार शक्तियूं गुण धारण थी सघंदा आहिनि। उहो हाणे जे ई समय आहे। हुनजे लाइ छा करिणो आहे, सिर्फ़ु स्वयं खे आत्मा सम्झणो आहे, हुनखे निराकार रूप में यादि करिणो आहे, पीउ जे संबंध में। हा भई मुंहिंजो उहो पीउ आहे, पीउ खे असां सिधा ई पाण सां गॾु रखी हर कर्म कंदासीं त आपे ई हुनजा सर्व गुण सर्व शक्ति सम्झ असां में अची वेंदी ऐं असां हुन जहिड़ा ठही वेंदासीं। छा मीठी मीठी सिखिले ते ॿारनि सती माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे
याद प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदाना सदा बाप समान थई पंहिंजे संपन्न स्वरूप द्वारा सर्व खे वरदान ॾियण वारा वरदानी मूर्त हो। भारत में विशेष देवियुनि खे वरदान जे रूप में यादि कंदा आहिनि, लेकिन अहिड़ी वरदानी मूर्त उहा ई ठहींदी आहे जो सदा ई शिव खे यादि कंदी आहे, जो सदा ई शिव जे संग रहंदी आहे, उन जहिड़ो सोचदी आहे, उन जहिड़ो कर्म कंदी आहे। अगरि कॾहिं बाप समान कॾहिं बाबा जहिड़ो न, त पोइ असां बाबा जहिड़ो सभिनि खे वरदान न ॾेई सघंदा आहियूं। अगरि बाबा जीअं असांखे ठहिणो आहे संपन्न स्वरूप, जीअं परमात्मा सर्व जी आशायूं, सभिनि खे वरदान, सभिनि जे मथां कृपा कंदो आहे, अगरि असांखे बि उहो करिणो आहे त असांखे बाबा जहिड़ा स्वभाव संस्कार शक्तियूं गुण पाण में धारण करणा पवंदा। स्लोगन आहे यादि जी तीव्र दौड़ी लॻायो त बाप जे गले जो हार ठही वेंदा, विजय मणका ठही वेंदा। यादि जी अर्थात मां आत्मा निराकार बाप जी संतान आहियां। घड़ी घड़ी जेतिरो इहे यादि कंदा वेंदा न ओतिरो असां परम धाम में बाबा सां, बाबा जे पासे में वञी वेहींदासीं। छो जी परम धाम में त विश्व जी सर्व आत्मायूं हूंदियूं, लेकिन असां परमात्मा जे हिकदमि पासे में कीअं मथे रही सघंदा आहियूं, जॾहिं हाणे असां घड़ी घड़ी पंहिंजे खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि कंदासीं।